डॉन 125। हाँ? डॉन 125? हाँ, डॉन 125 अची रही आहे इहा फिल्म सिंधु वुड यूट्यूब चैनल ते, जंहिंजो डायरेक्टर ख़बर अथव केरा? 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 अरशद आज़ाद रांझाणी। अदाकार केर ने? अदाकार इन में आहे ख़ादिम खोखर उर्फ खूनी माण्हू। हाँ, सिंधु वुड यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर कयो। ऐं ही फिल्म ॾिसो। पर ये फिल्म अटे करे थी पई, काथे ॾिसूं? तमामु जल्द सिंधु वुड ते। तुझी सजा इहा आहे, तो 1 करोड़ जे बदिले 2 करोड़ हथ कढे। हाणे 2 करोड़ तव्हांखे भरणा पवंदा ऐं उहे 2 करोड़ तव्हांखे थाह ॾींदो। रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं। नाम है मेरा करीम बख्श कोरेजो। अरे ओ सांबा जी सरदार। सरकार ने हम पर कितना नाम रखा है। 42 बुझा ऐं 63 गारियूं। मूंखे बाबा वॾी गड़बड़ थी लॻई। हे सभु गब्बर सिंह थींदा था वञनि। मर्द नारो कम तो कोन तो करे सगी, औरत नारो कम तो सफ़ा सोलो आ। तू मुझे करे को बड़ो कदम न खण जाए। इन्हीं जे करे त चवंदा आहिनि, नहीं सो पीर न मूं सो पीर, सभ खां वॾो ए सो पीर। तू बाहर डोन आई ऐं हकीकत में असांजो तू नौकर आहीं। ॾिसंदा रहो सिंधु वुड।